वॉइस न्यूज़ में ख़बरुनि जे सिलसिले खे जारी रखंदे अव्हां खे तलार खां ख़बर ॾींदालूं त हर साल जीअं हिन साल बि 100 किलो जी ॿोरी सक़ाफ़ती डोड़ लतीफ़ राइस मिल तां मज़दूरनि पारां 8 किलोमीटर जे मुफ़ासिले ताईं 100 किलो जी ॿोरी खणण जो मुक़ाबिलो मुनक़द कयो वियो, जंहिंमें 8 मज़दूरनि बुढो चांडियो माशूक इसहाक कुर्बान आशिक समेत मज़दूरनि हिसो वरितो। उन मौक़े ते बुढो चांडियो पारां वधीक मुफ़ासिलो तइ करण ते कामयाब करार ॾिनो वियो। उन मौक़े ते जमादार अली गुलाम चांडियो मीडिया खे ॿुधायो त असां मज़दूर हर साल 100 किलो जी ॿोरी खणण जो मुक़ाबिलो पंहिंजे ख़र्च ते मुनक़द कंदा आहियूं, जेको सरकारी सतह ते थियणु घुरिजे। असां मज़दूर वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत खां मुतालबो था करियूं त असां मज़दूरनि खे सरकारी सतह ते फंड ॾेई त असांजा ॿार ईंदड़ नसुल मज़दूरी करण जे बजाए तइलीम हासिल करे असांजी मालिकी कई वञे। लाड़ वाइस जे नाज़रीन खे तलार खां ख़बर ॾींदालूं त हर साल जीअं हिन साल बि 100 किलो जी ॿोरी सक़ाफ़ती डोड़ लतीफ़ राइस मिल तां मज़दूरनि पारां 8 किलोमीटर जे मुफ़ासिले ताईं 100 किलोमीटर जी ॿोरी खणण जो मुक़ाबिलो मुनक़द कयो वियो।